सिंध जे शऊर ते तशद्दुद बंद कयो। सिंध जे शऊर ते तशद्दुद बंद कयो। सिंध जे नौजवाननि ते तशद्दुद बंद कयो। मीरपुर बठोर में सोल सोसाइटी ऐं PTUDC पारां IBA पास हेड मास्टरनि ते तशद्दुद ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन सिलसिले में सिकंदर ज़हूर, वहीद हैदर, अब्दुल नबी सोहो जी अॻवानी में मुख़्तलिफ़ फ़ख़्र सां वास्तो रखंदड़ नौजवाननि पारां प्रेस क्लब मीरपुर बठोर अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो कयो ऐं संद असेंबली आॾो पको करण लाइ वेठल उस्तादनि ते थियल तशद्दुद ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। अॻवाननि मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे चयो त मेरिट ते IBA टेस्ट पास करे हेड मास्टर थींदड़ नौजवान ऐं नियाणियूं सिंध जो बहितर मुस्तक़बिल आहिनि, जिन खे रेगुलराइज़ करण बजाए सिंध जी राजधानी में तशद्दुद करे तज़लील जो निशानो बणायो पियो वञे। लेकिन हुक्मरान मेरिट ते भर्ती थियल उमेदवारनि सां ॻाल्हाइण लाइ बि तयारु न आहिनि। हिननि चयो त IBA सखर पास हेड मास्टरनि खे पको करे संदनि मथां तशद्दुद वारो अमल बंदि कयो वञे।